सपनू आखिर लग गोठे जाम शफी मोहम्मद महर में वेशी पी मोहम्मद बख्श महर ऐं उनजे साथी पारां ॿिनि पंहिंजी न्याणियुनि खे कारे इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़तल करे छॾियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनो आखिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधायूं पिया त पनो आकिल तालुके जे कचे वारे रवागोठ थाणे जी हद मारनि जे ॻोठ में काल पेश आयल ख़तरनाक दर्दनाक वाक़े बाबति तव्हांखे वधीक तफ़सील ॿुधाईंदा हलूं त वैशी पीउ मोहम्मद बख्श महर पारां पंहिंजे ॿिनि न्याणियुनि नारी सलमा महर ऐं शादिया महर खे ईंदड़ ऐं महर ज़ात जे हमराह सां कारे जो इल्ज़ाम ॾेई गोलियूं हणी सख़्तु ज़ख़्मी कयो हो, जो मौक़े ते ई शादिया महर फ़ौत थी हुई। पर SHO रज़ागोठ अब्दुल करीम मेतलो ऐं DSP सदुजा ग़ुलाम मुर्तज़ा मीरानी उन वारदात हंधि पहुची नारियुनि जा लाश पंहिंजी तहवील में वरिता हुआ ऐं कातिल पीउ मोहम्मद बख्श महर खे हथियार समेत गिरफ़्तार कयो हो ऐं अहिड़ी FIR बि रज़ागोठ थाणे ते दाख़िल कई वई आहे ऐं मोहम्मद बख्श महर खां जांच कई वञे पई। अव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां, ॾुखाए थी ख़बर त ॿी नारी जेका ज़ख़्मी हुई सलमा महर, उन बि सखर इस्पताल में दम धणी हवाले करे छॾियो आहे, जंहिं बाद सॼे इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾुख वारो माहौल छायल आहे। उन हवाले सां राब्तो करण ते SHO अब्दुल करीम मेतलो ॿुधायो त कंहिं बि कातिल खूनी जवाबदार खे माफ़ न कंदासीं। अहिड़ी FIR असां रज़ागोठ थाणे में दाख़िल कई आहे ऐं ॿिए जवाबदार जी ॻोल्हा में आहियूं। महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची